नाज़रीन, गरी खुदा बख्श में भी सकाफती दिहाड़े के हवाले से मुख्तलिफ ॻोठनि मां सकाफती रैलियूं कढियूं वयूं। उन हवाले से ॾिसो था असमतुल्लाह जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जी अॼु हिन वक़्तु मौजूद आहियां बानी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मज़ार गड़ी खुदा बख्श भुट्टो में, जिते अॼु जेको 6 डिसंबर सकाफती ईद के हवाले से जेको गड़ी खुदा बख्श भुट्टो लगे जेको मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि ॻोठनि में सकाफती ईद के उजागर करण जे लाइ सकाफत के उजागर करण लाइ जेको नंढी वॾियूं रैलियूं कढी वयूं हुयूं। उन खां बाद में जेके सिंध जा मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि उतां जा जेको मारवाड़ा नंढा वॾा पकापोड़ा जेके आहिनि अॼु हिते शहीद भुट्टो जी जेका मज़ार ते पहुतल आहिनि ऐं उते जेका हाज़िरी बि भरनि पिया। उन हवाले सां हिते जेके माण्हू आयल आहिनि उन सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु असांजी सकाफती ईद आहे। असां हर साल उहा उन ई तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। असां हर साल वांगुरु जैसे असां सेलिब्रेट कंदा आहियूं टोपी अजरक असांजी शान आहे। असां सॼी दुनिया के सिंधी क़ौम इहो पैगाम था ॾियणु चाहियूं। असांजे ॾाढो केतिरियूं मुश्किलातूं हुजनि छा बि हुजनि पोइ भी असां जीअं सेलिब्रेट कंदा आहियूं असांजे लाइ तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। अॼु 6 डिसंबर असां सकाफ़त जो ॾिहाड़ो आहे। असां सकाफ़त तमामु सुठो आहे। असां पुराने ज़माने खां सकाफ़त मल्हाईंदा आहियूं। असांजी सकाफ़त तमामु क़दीम आहे। अॼु असांजो सकाफ़ती ॾिहाड़ो आहे। हर साल ईद ईंदा आहे असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। जी नाज़रीन, तव्हां जेको हिते सिंध जे मुख़्तलिफ़ जेको शहरनि खां आयल माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अॼु जेको असांजो ही सकाफ़ती ॾींहुं आहे उनखे असां उजागर करण लाइ जेको पंहिंजे हर साल जीअं ही साल बि जेको भरपूर नमूने सां मल्हायूं पिया।